ख़ास शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूद बरसाती पानी नेकाल नाहे थी सघियो, जंहिं सबबि रहवासी ॾुखाइनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी मिरपुर ख़ास जो रिपोर्टर अज़हर अली चढ़ड़। जी अज़हर, सूरतहाल बाबति कजो। जी बिल्कुल, हाणोकी आयल तेज़ बरसातुनि खां पोइ मिरपुर ख़ास जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूद बि हिन वक़्त बि जेको आहे उहे पाणी जी ज़द में मिरपुर ख़ास जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि। हाशिम नगर, बुखारी टाउन, रहीम नगर, भट्टी होटल, उन खां अलावा चांदनी चौक वारो इलाइक़ो आहे, गुलशन कॉलोनी आहे, B&R कॉलोनी आहे, इस्माइल शाह कॉलोनी आहे, पाक कॉलोनी, गरीबाबाद, खिपरो स्टैंड वारो जेको इलाइक़ो आहे, इन जा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी जी ज़द में आहिनि। इलाइक़नि में घणो पाणी हुजण जे करे मच्छरनि जो जेको आहे उहो वॾो आज़ार पैदा थी वियो आहे। पाणी जेको आहे उहो बदबूदार थी वियो आहे, जंहिंजे करे इलाइक़े वसी जेको ॾुखाइनि में आहिनि ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि उहे उन्हनि में वठिजी रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मलेरिया ऐं गैस्ट्रो बि मिरपुर ख़ास में तमामु घणी थी रही आहे। इन जे करे इस्पतालुनि में जेको आहे इलाज जूं जेके सहूलियतूं बि सही नमूने सां न हुजण करे शहरी जेको आहे उन वधीक परेशानियुनि में आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिरपुर ख़ास जे अंदरि जेके डिस्पोज़ल लॻल आहिनि जिन्हनि जे ज़रिए पाणी खे नेकाल कयो वञे थो, उहे बि जेको आहे लाइट जंहिं टाइम हुजे थी उन वक़्त त खुलियल रहनि था, पर जेको लोड शेडिंग जेका गैर ऐलानियत तौरु ऐलानियत जेका लोड शेडिंग आहे उन वक़्तु जेको 4 खां 6 कलाक जी जेका हूंदी आहे लाइट बंदि, उन वक़्तु डिस्पोज़ल जेके आहिनि उहे बंदि करे रखनि था। छाकाणि त इंतिज़ामिया जो इहो चवणु आहे या दावा करे थी त हुननि खे जेको आहे इहो डीज़ल असां ॾियूं था त जीअं लाइट न हुजे उहो डिस्पोज़ल हलाए पाणी खे नेकाल करे सघनि, पर इलाइक़े वासियुनि जूं इहे शिकायतूं आहिनि त डिस्पोज़ल वारा जेको डीज़ल आहे उहे विकिणी था छॾनि ऐं लाइट न हुजण जी सूरत में उहे डिस्पोज़ल बंदि रहनि था, जंहिंजे करे जेको आहे उहो मिरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि जो जेको पाणी आहे उहो हिन वक़्त ताईं बि उहो नेकाल नाहे थी सघियो। उनखे अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिरपुर ख़ास जा जेके मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में जेके फसल आहिनि उहे बि तबाह थी विया आहिनि। उनजे करे हारियुनि नारियुनि जी ज़िंदगियूं जेके आहिनि उहे मफ़लूज बणिजी वियूं आहिनि। इंतिज़ामिया जी न एली जे करे जेको आहे माण्हू जेको आहे तमामु घणियुनि तकलीफ़ुनि में आहिनि।